हेलो अस्सलाम वालेकुम एवरीवन वेलकम टू द कैरियर कॉर्नर। दिस इज़ माजिद हुसैन। अच्छा, पोएं लेक्चर में चौथे में असां मुग़ल पढ़िया हुआसीं, टियों ऐं चौथों सही आहे। असां जहांगीर ताईं पहुता हुआसीं। हाणे अॼु पंजे में असां पढ़ंदासीं ॿ लास्ट जेके पावरफुल मुग़ल एम्पायर आहिनि। त उन में असांजो हाणे टॉपिक आहे शाहजहान ऐं औरंगज़ेब। त शाहजहान खे पहिरियों असां वठूं था। सही, शाहजहान जेका गवर्नमेंट कई आहे, जेको रूल कयो आहे, उहो 1627 टू 1658 कयो आहे। त हिन जो ओरिजिनल नालो जेको आहे मां अॻ में लिखी छॾियो आहे, छो जो लिखण में टाइम थो लॻे, इलाही वॾो नालो आहे हुनजो। त हिन जो ओरिजिनल नालो हुयो मिर्ज़ा शहाबुद्दीन बेग खुरम। सही आहे। त हीउ शाहजहान कंहिंजो पुटु हुयो, जेको असां पोएं लेक्चर में पढ़ियोसीं, जहांगीर। सही आहे। त हीउ किथे ॼायो हुयो, नेक्स्ट पॉइंट आहे। अच्छा, हीउ ॼायो हुयो लाहौर में। अच्छा, शाहजहान जो जेको दौरु आहे, रूल आहे, त इनखे गोल्डन एरा बि चयो वेंदो आहे। गोल्डन एरा ऑफ मुग़ल एम्पायर चयो वेंदो आहे। सही आहे, गोल्डन एरा ऑफ मुग़ल एम्पायर। अच्छा, गोल्डन एरा छो चयो वेंदो आहे? छो जो शाहजहान खे प्रिंस ऑफ बिल्डर्स बि चयो वेंदो आहे। छो जो शाहजहान एतिरियूं कंस्ट्रक्शन्स करायूं। मां पहिरियां बि जेको लेक्चर्स में ॿुधाए चुको हुयुसि त जेके मुग़ल्स आहिनि उन्हनि खे आर्ट ऐं आर्किटेक्चर सां ॾाढी दिलचस्पी हुई, पर जेको शाहजहान हुयो उन्हनि सभिनी खे जेको आहे पोइ हिते छॾियो। इन जे करे हिनखे प्रिंस ऑफ बिल्डर्स बि चयो वेंदो आहे ऐं हिन जे दौर खे गोल्डन एरा ऑफ मुग़ल एम्पायर बि चयो वेंदो आहे। अच्छा, त शाहजहान कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ठारायूं तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी। त फर्स्ट त उन द ग्रेट ताजमहल ठारायो आहे। सही आहे, जेको किथे आहे, आगरा में आहे। सही आहे। ऐं उहो कंहिंजे लाइ ठारायो हुई? हुनजो जेको लव हुयो, सही आहे, पंहिंजी घरवारी जे लाइ, कहिड़ी, मुमताज़ लाइ, हुनजे करे ठारायो हो। सही आहे। त हीउ सिर्फ़ु ताजमहल न, बल्कि हिन काफ़ी शयूं ठारायूं। अच्छा, रेड फोर्ट ठारायो हिन दिल्ली में। किथे? रेड फोर्ट ठारायो न, दिल्ली में। अच्छा, जामिया मस्जिद भी ठाराएं दिल्ली में। जामिया मस्जिद भी ठाराएं, या भी किथे दिल्ली में। अच्छा, शाहजहान वरी ठठे में भी ठाराई, जंहिंखे शाहजहान मस्जिद चयो वेंदो आहे। शाहजहान मस्जिद हिन ठठा में भी ठाराई। अच्छा, त हीउ ताजमहल जेको मां तव्हांखे ॿुधायुमि, त उनजो कॾहिं कॾहिं MCQ अची वेंदो आहे त हिन जो आर्किटेक्ट केरु हुयो? त हिन जो आर्किटेक्ट हुयो उस्ताद अहमद लाहौरी। उस्ताद अहमद लाहौरी। थोरो टच थियल हुजे, थी सघे तो MCQ अची वञे। उस्ताद अहमद लाहौरी ही आर्किटेक्ट हुयो कंहिंजो, ताजमहल जो। ऐं ताजमहल हिन पंहिंजी घरवारी जे यादि में, मुमताज़ में ठारायो हुयो। सही आहे। उनखां पोइ जामिया मस्जिद दिल्ली, रेड फोर्ट थी वियो, शाहजहान मस्जिद ठठा ठाराई हिन। ऐं हिन वरी लाहौर में बि कुझु ठारायो। सही आहे। लाहौर में हिन वज़ीर खान मस्जिद ठाराई। वज़ीर खान मस्जिद ठाराई हिन, किथे लाहौर में। अच्छा, वरी लाहौर फोर्ट जे अंदरि हिन मोती मस्जिद ठाराई हुई। मोती मस्जिद ठाराई लाहौर फोर्ट जे अंदरि। अच्छा, उनखां अलावा हिन लाहौर में शालामार गार्डन ठारायो। सही आहे, शालामार गार्डन ठारायो। इहो बि MCQ ईंदो रहंदो आहे। अच्छा, हिन हुकूमत कई 1658 ताईं, पर ही वफ़ात करे वियो हुयो 1666 में। त 58 ऐं 66 जे विच में अचनि था तव्हांजा 8 साल। घणा साल था अचनि? 8 साल। त ही 8 साल जेको आहे तख़्त तां छो लथो? छो जो शाहजहान जो रूल एंड थियण वारो हुयो, त औरंगज़ेब ऐं उन जे भाइरनि जे विच में हिकिड़ी जंग लॻी हुई, जंहिंखे चइबो आहे वॉर ऑफ सक्सेशन। वॉर ऑफ सक्सेशन। सही आहे, जेका मतिलबु मुख़्तलिफ़ पार्ट्स में लॻी हुई। सही आहे। त उहा औरंगज़ेब खटे वियो, त हुन पंहिंजे पोइ पीउ खे क़ैद कयो हुयो। सही आहे। प्रिज़न में हिन 8 साल आख़िरी पंहिंजी ज़िंदगी जा गुज़ारिया, पोइ उहो उते मरी वियो हुयो। सही, उहो प्रिज़न किथे काटी हुई? हुन आगरा में काटी हुई। सही। त हीउ असांजो थी वियो शाहजहान। त हाणे शाहजहान जे बारे में अगरि कंहिंखे पॉइंट्स यादि करणियूं आहिनि, त सिर्फ़ु हीउ यादि करे, उनखां ॿाहिरि इंशाल्लाह MCQ न वेंदो। छो जो डिस्क्रिप्टिव त आहे न एग्ज़ाम, त असां रिपीट था करे वञूं शाहजहान जे बारे में। त ओरिजिनल नालो असांखे ख़बर हुजे, मिर्ज़ा शहाबुद्दीन बेग खुरम। सही, लाहौर में ॼायो। हिन जे पीरियड खे गोल्डन एरा ऑफ द मुग़ल एम्पायर चइबो आहे। ऐं हिनखे पाण इंडिविजुअली जेको टाइटल आहे उहो प्रिंस ऑफ बिल्डर्स आहे। छो जो प्रिंस ऑफ बिल्डर्स हिन जे करे त हिन एतिरियूं सारियूं कंस्ट्रक्शन्स करायूं। सही, हिन रेड फोर्ट ठारायो दिल्ली में, जामिया मस्जिद ठाराई दिल्ली में। सही आहे। ठठे में मस्जिद ठाराई हुन, मोती मस्जिद ठाराई, शालामार गार्डन ठारायो लाहौर में। सही आहे। ताजमहल ठारायो। सही आहे, द ग्रेट ताजमहल। त हीउ असांजो शाहजहान थी वियो। त हाणे असां अचूं था औरंगज़ेब ते।
सही आहे। त औरंगज़ेब जो रूल शुरू थींदो हाणे जॾहिं 1658 में वार ऑफ सक्सेशन लॻी पंहिंजे ॿारनि खां ई खटियो। त वार ऑफ सक्सेशन कंहिंजे विच में लॻी? वार ऑफ सक्सेशन पहिरीं पॉइंट यादि हुजे, औरंगज़ेब वर्सेस हिज ब्रदर्स। अच्छा, भाइरनि जे विच में लॻी। सही आहे। औरंगज़ेब जो हाणे रूल शुरू थिए थो 1658 खां 1707 ताईं। त हाणे हिन जो जेको अच्छा, त हिन औरंगज़ेब जे लाइ मशहूरु आहे त हीउ जेको आहे तव्हांजो छा आहे, मुगल्स जो लास्ट पावरफुल मुगल एम्परर आहे। लास्ट पावरफुल मुगल एम्परर आहे। छो जो इन खां पोइ इलाही मुगल एम्परर आया, पर एतिरे ताईं जेको 1700 आहे 18th सेंचुरी आहे असांजी स्टार्ट थिए थी, त हिते असांजा जेके आहिनि न ब्रिटिश जेके आहिनि स्ट्रॉन्ग थी विया सब कॉन्टिनेंट में। पोइ औरंगज़ेब खां पोइ जेके बि जेके मुगल्स आया त उहे हिकिड़े टाइटुलर हुया, बसि जस्ट टाइटल में उहे जेके आहिनि मुगल एम्परर हुया, पर उहे जेके आहिनि वीक हुया ऐं ब्रिटिश जो कंट्रोल थी चुको हो सब कॉन्टिनेंट में। ऐं उहे जेके आहिनि आस्ते आस्ते जेके आहिनि 1858 में हली करे ऑफिशियली जेके आहे तव्हांजो मुगल जेको एरा आहे उहो एंड थी वेंदो। मुगल एरा एंड थी वेंदो। अच्छा, त औरंगज़ेब छा ठारायो? औरंगज़ेब ठाराई बादशाही मस्जिद लाहौर वारी। बादशाही मस्जिद कंहिं ठाराई? उहा औरंगज़ेब ठाराई। सही आहे। ऐं उनखां अलावा न बीबी का मक़बरा बि ठारायो। बीबी का मक़बरा एमसीक्यू ईंदो रहंदो आहे। बीबी का मक़बरा कंहिं ठारायो? सही आहे। हीअ किथे आहे? हीअ इंडिया में आहे। ऐं हीअ बादशाही मस्जिद किथे आहे? इहा आहे लाहौर में। त बादशाही मस्जिद लाहौर वारी कंहिं ठाराई? उहा ठाराई तव्हांजी औरंगज़ेब। सही आहे। अच्छा, जीअं ऑटोबायोग्राफी पढ़ीसीं असां अकबरनामा, सही आहे, ऐं तुज़के बाबरी, तुज़के जहांगीरी, त हीअं औरंगज़ेब जे बारे में जेको आहे उहा आहे रकत आलमगीरी। सही आहे, रकत आलमगीरी। अच्छा, औरंगज़ेब खे मतिलबु टाइटल ॾिनो पियो हिकिड़ो ज़िंदा पीर जे नाले सां। कॾहिं अचे त ज़िंदा पीर कहिड़े मुगल खे चयो वेंदो, त उहो आहे तव्हांजो औरंगज़ेब। सही आहे। त ही पॉइंट्स आहिनि जस्ट औरंगज़ेब जे बारे में। हीअ असांजो थी वियो शाहजहान, ही थी वियो असांजो औरंगज़ेब। असां हिन जेके टे लेक्चर्स असां मुगल एरा ते ठातासीं, त हुनमें असां छा छा कवर कयोसीं? असां बाबर ऐं हुमायूं कवर कयोसीं पहिरें लेक्चर में। सही आहे, फर्स्ट लेक्चर में। अच्छा, सेकंड में कयोसीं असां अकबर ऐं जहांगीर। अच्छा, सेकंड में जहांगीर। हाणे ही थर्ड लेक्चर आहे मुगल एरा जो, त असां इन में कवर कयोसीं शाहजहान ऐं औरंगज़ेब। त ही असांजा 6 मोस्ट पावरफुल मुगल जेके एम्परर्स रहिया आहिनि। इन ते मोस्टली जेके MCQs निकिरंदा आहिनि त उहे इहे ई आहिनि जेके मां हिन में कवर कया आहिनि। त 1858 में इवेंचुअली तव्हांजी मुगल एरा एंड थियो। ही करे MCQs ईंदो आहे त तव्हांजो लास्ट जेको मुगल एम्परर हुयो उहो कहिड़ो हुयो? लास्ट मुगल हुयो तव्हांजो बहादुर शाह ज़फ़र। इहो बि बहादुर शाह ज़फ़र II। सही आहे। त हीअ हुयो तव्हांजो लास्ट इहो मुगल एम्परर। सही आहे। उनखां पोइ ऑफिशियली जेके आहे ब्रिटिश रूल शुरू थी चुको आहे 1858 में वार ऑफ इंडिपेंडेंस खां पोइ। सही आहे। त हीअ मुगल एरा कंप्लीट थी वियो। असां इंशाल्लाह हाणे हिन खां वरी इन मुगल एरा जे दौरान जेके असांजा रिफॉर्मिस्ट आहिनि, सही आहे, शेख अहमद सरंदी आहे, असांजो शाह वलीउल्ला आहे, सही आहे, ऐं सर सईद अहमद खान आहे, इहे असां इंशाल्लाह जेके आहिनि इहे वरी नेक्स्ट लेक्चर में उहे चारे कवर कंदासीं। सही आहे। उनखां पोइ वरी असांजी 1858 आहे, 1858 खां पोइ असांजी जेका फ्रीडम मूवमेंट शुरू थिए थी 1947 ताईं, उन्हनि जा जेके असांजा मेन जेके टाइम लाइन आहे, असांजा इवेंट्स आहिनि, उहे इंशाल्लाह कवर कंदासीं। जीअं असांजो हाणे वार ऑफ इंडिपेंडेंस थी वियो, उनखां पोइ इंडियन काउंसिल एक्ट थींदो, सही आहे, कांग्रेस थी वई, पार्टीशन ऑफ बंगाल वेंदे 1947 ताईं। थैंक यू।